जॾहिं छो न वठी करे पूरो दरवाज़ो खड़कायो वञे जॾहिं सेनेटर खे MP खे पर्चो सैकड़ो वधीक पघार मिली सघे थी त मूंखे ख़्याल में असां मुलाज़िमनि जो बेहतर असांजी पेंशन वधी वञे ऐं असांखे DRA उन खां अलावा तहरीकूं हमेशह हेठां सतह खां हलंदियूं आहिनि बाक़ी वरी कंहिं त चवे थी त हुन सां था कयूं अञा केतिरो भला चऊं चई बीठा आहिनि त बाबा हिकु थियूं मुंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे थी सघे दोस्त इतफ़ाक़ न कंदा हुजनि जेकॾहिं 30 तारीख़ ते मुंहिंजो इंतिजाज न हुजे हा तव्हां सम्झा थो त 1 तारीख़ ते असांजी मुज़ाकरा ज़रूरु न सघे थियनि हा पर हाणे ॼाणी ॿुधी असांजे हिन कॉन्ट्रवर्शियल प्रोग्राम ख़राबु करण जे लाइ इहा तारीख़ मुक़ररु कनि जेकी असां तारीख़ रखणी आहे पर असांखे दिलि में त कुझु बि कोन्हे को असांजे मर्कज़ी सदर मक़सूद मैसर साहिब मरमला चयो त बाबा असां का ग्रुपबंदी ख़िलाफ़ खे कोन आणियूं ग्रुपबंदी जे लाइ ग्राउंड ख़ाली पियो आहे उस्तादनि खे ख़बर आहे इदारनि खे ख़बर आहे सभु कुझु आहे त ग्रुपबंदी आहे अलॻि आहे पर हीउ जेको काज़ आहे हिन में सभु असां ग्रुप विछारे असां तव्हांजा कारकुन थी हलण लाइ बि तयारु आहियूं मेंबर थी हलण लाइ बि तयारु आहियूं मुलाज़िमनि जे हक़ जे लाइ त पोइ असांखे मना प्यारी आहे असांखे पंहिंजी मर्कज़ी क़यादत साईं भारो साहिब जो साईं सिकंदर जो जसदुल्ला ने गिरफ़्तारियूं थियूं पाकिस्तानी तारीख़ में पहिरियों दफ़ा कराची प्रेस क्लब सील थियो इहो क़यादत जो वॾो वॾी कामयाबी आहे कि गवर्नमेंट खे मजबूर थी करे 6 बजे ताईं बि इहो बि चयो त कंहिं माण्हू खे प्रेस क्लब ते न छॾियो इहा तव्हांजी कामयाबी अलाह कंदो त इनशाला कामयाबु थींदासीं जेकी तहरीक जी शुरूआति कंदा उन मां हड़ा वड़ा इनशाला तव्हां सां गॾु हूंदासीं महिरबानी थी महिरबानी एजाज़ कोसू साहब ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं पीर सैफुद्दीन रफ़ाई साहब नारायण टीचर्स एसोसिएशन जो सीनियर नायब सदर मर्कज़ साईं पीर सैफुद्दीन रफ़ाई साहब खबर खारो नसीब दे वॾो बेर नांगन में निकिरी उडल ते बेर देर की दुनिया कर चलाए अस्सलाम वालेकुम जेके मोहतर अगवान जा बयान साईं सब खां पहिरीं असां हमेशह जॾहिं बि तहरीकूं हलायूं पंहिंजा मक़सद माणिया पंहिंजा मुतालबा मेजराया हिन वक़्तु पोज़ीशन उहा आहे त असां में इतिहाद कोन्हे असां वटि टे चारि ग्रोह जेके पंहिंजो कमु करे रहिया आहिनि हिननि खे ग्रोह ई चवंदासीं जॾहिं हिकु थियूं त उन प्लेटफॉर्म ते पोइ असां हिकिड़ी तंज़ीम गवर्नमेंट असांखे सुञाणे चुकी आहे इंतिहाई गवर्नमेंट असीं मिशनरी जो हिसो हुई असां ई हुननि खे अवाननि में हिननि अवाननि ताईं पहुचायो आहे अॼु उहे अवाननि में भई पंहिंजे मफ़ाद जा फैसला त सही कनि था पंहिंजा खीसा त भरीनि था लेकिन जेको बि गवर्नमेंट मुलाज़िम आहे उनखे नुक़सानु पहुचाईंदा वञनि दरादर नुक़सान ते नुक़सान हाणे तक अची तव्हांजी पेंशन मनाई अथव तव्हांजे आख़िरी पेट ते लत ॾेई अञा बि न उथंदो त पोइ कॾहिं उथंदो चवण जो मक़सदु आहे त पंहिंजी सिफ़ुनि में तार जेसिताईं न हूंदो तेसिताईं असां कुझु न करे सघंदा सभ खां पहिरीं असीं पाण खे मज़बूत करियूं जेके बि दोस्त अलॻि सां धरना हलनि पिया अलॻि सां कमु कनि पिया उन्हनि सां गॾु पोइ असीं हेठि थी वञूं पंहिंजनि मक़सदनि करण लाइ थोरी कसर खाइबी आहे पर उन मक़सद खे हासिल करण लाइ जिदोजहद गॾिजी कबी अकेला असां थी कंदासीं कुझु कोन थींदो गवर्नमेंट खे ख़बर आहे जॾहिं कुझु बि थींदो आहे जेके माण्हू वॾा काट हूंदा आहिनि उन्हनि ते हू पंहिंजा फ़ैसिला मुसलत कंदा वेंदा आहिनि त सभ खां पहिरीं मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त असां सभु हिकु प्लेटफॉर्म ते थी भरपूर हिकिड़ो मेगा प्रोटेस्ट कयूं को मसइलो कोन्हे को असीं उहो मशीनरी जो हिसो आहियूं जेको सभु कुझु बंदि करे सघूं था जेके बि एम्प्लॉइज़ आहिनि उहे सभु जेके पंहिंजो कमु छॾे ॾियनि त हिन मुल्क जो घाटो हुकूमत जी बीह रहंदो हुकूमत ई ॾींदी उहो ई शिकागो वारो वाक़ियो करे ॾेखारियो कुर्बानी ॾियणी पवंदी पर हीउ तव्हांजे इहे सम्झो पेट ते लत तव्हांजे मुस्तक़बिल में ॿारनि जे लाइ मसइलो आहे अॼु तव्हांजा मुख़्तलिफ़ मुतालबा आहिस्ते आहिस्ते घटाईंदा अॼु किथे तव्हांखे बीहारियो अथव हाणे तव्हांजी पेंशन ते अची बीठा आहिनि त महिरबानी करे पहिरीं पंहिंजी सिफ़ुनि में इतिहाद करियो पोइ असां दोस्त हूअं बि तव्हां सां गॾु आहियूं हर हंधि तव्हां सां गॾु हूंदासीं असीं तंज़ीमी तौर ते हर तरह सां असीं तव्हां सां गॾु महिरबानी सभु दोस्त जेके वेठा आहिनि असांजी तंज़ीम जे दोस्त ख़ासि करे हैदराबाद से बि साईं रोशन कशोरी साहिबु साईं अता साहिबु साईं ज़हीर साहिबु हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे 25 तारीख़ ते हैदराबाद में असांखे
व्यवस्था खसूसन लेडी टीचर 400-500 गॾु करे हिकिड़ो इन्हनि मसइलनि जे ख़िलाफ़ जेको DRA आहे ऐं पेंशन में जेका आहे इहो एहतिजाज करणो चाहिनि था जो तारीख़ वठी था तव्हां तो सर आयो त जेके पाण हिन तंज़ीमां गॾु वेठा आहियूं छा पाण हिन जी ऐलान जी हिमायत करे सभु खे भरपूर नमूने सां शिरकत करे या न करे जेके दोस्त वेठा आहिनि इन ते ॿुधायो हाँ गुजारिश कंदुसि साईं मोहम्मद अली खोसो वाइस चेयरमैन सिंध कॉलेज एसोसिएशन साईं मोहम्मद अली खोसो साहब प्रोग्राम में साईं साहब के नेशनल कॉलेज में हेड ऑफिस है नेशनल कॉलेज में साईं प्रोग्राम कराची में गुज़ारो कयो असांजी तंज़ीम जेकी आहे उहो साईं साहब में काफ़ी प्रोग्राम थियनि था कराची में वॾा थिया आहिनि ऐं जॾहिं बि थियनि असांखे पाण मञायो आहे सिंधी खां थियो हूंदो अलाए शुक्र असांखे कॾहिं नंढो कोन लॻो असांजे जेके कॉलेज जे मसइला हुआ उहो असां ॾेई विकिराया पर हीउ जेको मसइलो सिर्फ़ु कॉलेज जो कोन्हे को के रेवेन्यू जो ऐं या के रेलवे जो हीउ मसइलो जेको जेके माण्हू ॻाल्हाइनि था पूरे सिंध जे सोशल जो मसइलो आहे सभिनी रोटी जो मसइलो आहे हिन में असां भरपूर साथ ॾियूं साईं वारी वॾी हिकिड़ी महिनत कई आहे सिंध साहिबु जस ॻाए थो जो सभिनी खे गॾायो आहे सभिनी सोशल में घुरायो आहे अञा बि हिन खां वधीक अचणु घुरिजनि आहे ऐं हिकिड़ो ई इजलास चांहि वठी ॾे चांहि तमामु बहितरीनु थी आहे हीअ तव्हां ॾिसो जातियूं सभिनि सां जातियूं सभिनि जे बचनि जे रोज़ी रोटी जो मसइले जे करे तव्हां केतिरा अनाउंसमेंट जा पिया केतिरियूं जातियूं थियनि पियूं हिन लाइ हिकिड़ो भरपूर नमूने सां असां तयारी करे प्रोग्राम है वो हैदराबाद में शुरुआत असांखे हैदराबाद में करणु हैदराबाद पुलिस क्लब जे अॻियां भरपूर असां एहतिजाज कयूं उनखे रिकॉर्ड करियूं पोइ उन खां पोइ जेके बि अदारा आहिनि सो असांजे हथ में अदारनि खे असां हलाए सघूं था उहो आला ऑफिसर या सिंधी गवर्नमेंट कोन्ह थी हलाए सिर्फ़ु उहो मथे ताईं वेठल आहे अगरि तव्हां साईं चओ त बाबा असां ताला लॻाए सघूं था त उहो अदारो कोन्हे बाक़ाइदे थी सघे थो असां पंहिंजे कॉलेज खे तालायासीं 5 ॾींहं असांजे कॉलेज बंदि हुआ असां कोन खोलियोसीं असांजा सेक्रेटरी असांजे मिनिस्टर सां ॻाल्हायो आहे असांजा असांजे तालिबान बंदि हुन खां पोइ बाक़ाइदे उहो असां वञूं इंशाअल्लाह ईअं कंदासूं हर अदारे जो पंहिंजो जंहिंजो उन जो महकमो आहे हुन सां जेको उन फील्ड आहे एजुकेशन हुजे रेवेन्यू हुजे स्कूल हुजनि सभु असांजे हथ में आहिनि उन जी चालू असांजे हथ में आहिनि सभु कुझु करण लाइ तयारु आहिनि इंशाअल्लाह असांजी सोशल हुकूमत करिणो आहे उहा भरपूर साईं सां गॾाए बिल्कुलु साथ ॾींदी जिते चवंदा असां ताला हणंदासीं जिते चवंदा केरु रोड ते बंदि करिणो थियो लॻिया हुजे चाहे प्रेस क्लब जे अॻियां हुजे असीं भरपूर नमूने सां शिरकत इंशाअल्लाह उहो ई कंदासीं असांजी बिल्कुलु हिमायत साईं मोहम्मद अली खोसो साहब जीअं त हलंदड़ तकरीब में साईं सिकंदर अली जितवी साहब चयो त 25 तारीख़ हैदराबाद सिटी पेट्रोल जे तरफ़ां नेवल राय स्कूल खां प्रेस क्लब ताईं जेको आहे भरपूर नमूने सां मुज़ाहिरो रखियलु आहे जंहिंमें फीमेल टीचर्स जी वॾी तादाद हूंदी ऐं सभिनी खे गुज़ारिश कजे थी त हिन एहतिजाज में जेको सिंध जी वेसाघाती आहे सिंध जे मुलाज़िमनि सां सर्विस स्ट्रक्चर खां वठी पेंशन कटौती ताईं जेके बि मसइला आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे उते उजागर कबो ऐं सभिनी नुमाइंदनि खे उते मुकमल तौर ते ॻाल्हाइण जे लाइ हक़ ॾिनो वेंदो त प्रेस क्लब जे आॾो असीं पंहिंजो जेको उते आवाज़ उतारियो तव्हां सभिनी खे दावत आहे त जेतिरा दोस्त पोइ में शरीक थी सघो त असांजी इहा ताक़त वधंदी ऐं हैदराबाद हिकिड़ो हब आहे मीडिया जो सोशल मीडिया जो हितां हिकिड़ी बुलंद आवाज़ थी निकिरंदी इंशाअल्लाह हैदराबाद जा हुअं ई जीअं चहिरा जेके थी ॾिसो था अताउर रहमान साईं मशहूरी साहिबु ही रोडनि रस्तनि जा जेके आहिनि एहतिजाजनि जा हीरो आहिनि ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदसि प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे साईं मोहम्मद अली गांधरो साहिबु साईं सेवा जो सदर आहे सिंध यूनिवर्सिटी साईं खे गुज़ारिश कंदसि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उस्ताद बुखारी चयो त घड़े सां कजे या गुदे सां कजे घड़े सां कजे या गले सां कजे सुईअ सां कजे या लंबे सां कजे
बहरहाल पोरियो त पोरियो ई आहे, कलम सां कजे या ॿिए सां कजे। सभु हिते पोरियत गॾु थिया आहियूं, कंहिंजो कमु कलम सां आहे, कंहिंजो कोडर सां आहे, त वरी कंहिंजो सुई ऐं रंबे सां आहे। सो पोरियत हर दौर में पीढ़ियो वियो आहे। हीअ नई ॻाल्हि न आहे जो हिन वक़्तु इन पोरियत ते या उस्ताद ते या कंहिं मुलाज़िम ते ज़ुल्म थियो आहे, पर इहो सिलसिलो पुराणो आहे, जंहिंजे करे इहे तंज़ीमूं बि ठहियूं आहिनि। ज़ालिम ऐं मज़लूम जी जंग अज़ल खां हली आहे, पर सदाई जेको मज़लूम हूंदो आहे उहो कामयाबु हूंदो आहे, जेको ज़ालिम हूंदो आहे उहो शैतान थी लेखियो वेंदो आहे। ऐं अॼु बि उहे मिटिजी विया आहिनि, पर असां ज़िंदा आहियूं। त तुंहिंजो मूंखां पोइ अची कीचड़ खां कारूझर ताईं मुंहिंजा गीत सुणी ऐं पोइ मूंखे यादि करी, तेसी सिंधड़ी साड़ी ॻाढ़ो खुंबो थी वेंदी तेसी, ऐं उन ते फुरड़ियूं फुरड़ियूं मुंहिंजी ॾात ॾिसी, ऐं पोइ मूंखे यादि करी त ॾात वॾी शइ न आहे, सच वॾी शइ आहे, जो सच मचाए बच सो मच वॾी शइ आहे। सो अॼोको ॼाणो जेको सच आहे, ऐं उन सच जे सॾ ते साईं सिकंदर जतोईअ जे सॾ ते असां हिते सभु गॾु थिया आहियूं। असां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा हिते अॻुवान आहियूं ऐं सभु पंहिंजनि यूनिवर्सिटियुनि मां खटियल आहियूं। को सदर आहे, को मर्कज़ी चेयरमैन आहे, ऐं को कहिड़े उहिदे ते आहे, पर सभई इहो चाहियूं था त हीअ जेके सिंध सरकार जा कारा कानून आहिनि, जेके सदाई असां मज़लूम जे मथां मढ़िया वञनि था, अचो त सभु गॾिजी सॼी इन्हनि जे ख़िलाफ़ का जंग जोड़ियो। सो इन लाइ हिते वेही गोल वीचार कयोसीं ऐं काफ़ी ॻाल्हियूं सम्झ में बि अची वयूं आहिनि। उस्ताद मूंखां इहो चयो त सोचजे 100 बार बेशक सोचजे, सोचजे 100 बार बेशक सोचजे, सोच खां पोइ हौसले सां लोचजे। जे मुश्किलातूं मेण आहिनि त मोड़जनि, जे लोह आहिनि त लोह सां लोह थिए। उन कहिड़ो थी हलणो पवंदो। असांखे पंहिंजी क़यादत ते बिल्कुलु एतमाद आहे। हींअर जेको असां कराची प्रेस क्लब ते हुयासीं, साईं मूंसां गॾु हुयो, असां अटली थाणे ते हुयासीं, पोइ वरी गोराट कब्रिस्तान वारे थाणे ते खणी हलिया। बहरहाल जीअं ई उते पहुतासीं असांखे खयो वियो। इहो सिलसिलो हलंदड़ आहे। जेके बि हितां हलिया उन्हनि वीचारनि पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि सभिनी खे सुरख सलाम हुजे ऐं जस हुजे, जेके वीचारा हुते सभु पहुता। असां बि उते हुयासीं। सो हाणे अॻिते हलिबो, पोइ हिते कोन वराइबो, यादमासी दिलि न कर, जेकी थियो सो ख़ूब थियो। सो हाणे उहे सभु चहिरा पधरा थी चुका आहिनि, जेके ड्रामाई अंदाज़ में अॻियां अचनि था। कंहिं आहे माण्हू कंहिं शायदि चयो त हंज उॾाणा मोर विकाणा, हंज उॾाणा मोर विकाणा, बाग जा मालिक चिबरा थी पिया। हंज उॾाणा मोर विकाणा, बाग जा मालिक चिबरा थी पिया। वागू आहे वाग संभाली, वागू आहे वाग संभाली, खतरनि पोयां खतरा थी पिया। मारू मुंहिंजा गोभ कबूतर, लीजल शोदा शिकरा थी पिया। मारू मुंहिंजा गोभ कबूतर, लीजल शोदा शिकरा थी पिया। लिकी लिकी पे वार कया जन, नेठ हरामी पधरा थी पिया। साईं हंज उॾाणा मोर विकाणा, बाग जा मालिक चिबरा थी पिया। हंज उॾाणा मोर विकाणा, बाग जा मालिक चिबरा थी पिया। वागुन आहे वाग संभाली, खतरनि पोयां खतरा थी पिया। मारू मुंहिंजा गोभ कबूतर, लीजल शोदा शुकरा थी पिया। लिकी लिकी पे वार कया जन, नेठ हरामी पधरा थी पिया। इहे उते जॾहिं माण्हू वञनि था ऐं हिननि माण्हुनि उस्तादनि जी तज़लील थी थिए, या जंहिं उस्ताद इन्हनि खे MPA MNS खे पढ़ायो हूंदो, जंहिं तव्हांखे
दर्शक ना हूंदा सचाईअ जा सच ते हलण जा ही उस्ताद जिन जे लाइ उस्ताद बुखारीअ चयो त हिननि जूं चमाटूं अञा यादि आहिनि वाह 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 हिननि जूं चमाटूं अञा यादि आहिनि अखियूं खोल ओ क़ौम उस्ताद आहिनि हिननि जे हक़नि जो हिसाब ई न आहे हिननि जे हक़नि जो हिसाब ई न आहे सॼी क़ौम सरही जे ही शाद आहिनि जेकॾहिं ही शाद हूंदा ख़ुशहाल हूंदा हिननि खे ज़हनी परेशानी न हूंदी त इहो ई उस्ताद तव्हांखे सुठो मुआशिरो सुठो समाज ठाहे ॾींदा पर उन्हनि खे तव्हां उते घुराए उन्हनि ते तज़लील कयो था उन्हनि ते लठियूं बाज़ूं वसायो था ऐं उन्हनि वीचारनि खे तव्हां शिलिंगूं कयो था जेका हिकिड़ी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे असां बिल्कुलु हलंदासीं पंहिंजी जदोजहद खे अॻिते वठी हलंदासीं इतिहाद कंदासीं साईं अशरफ अली ख़ासकेरी बि अखियुनि ते उन सां गॾु गुलाम रसूल महर अखियुनि ते असांजो सिराज भुट्टो चेयरमैन आर्ट्स यूनिवर्सिटी फेडरेशन बि अखियुनि ते बाबा साईं जीएम साहिब चवंदो हुयो त जेकॾहिं सिंध जे हक़नि लाइ जेकॾहिं मूंखे शैतान खां बि मदद वठणी पई त मां सो असांखे इहो सभु कुझु विसारणो पवंदो ऐं विसारे ऐं उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाइणो पवंदो त बाबा जॾहिं मक़सद हिकु आहिनि जॾहिं असां सभु चाहियूं था त हिननि पोरितनि जो भलो थिए हिननि उस्तादनि जो भलो थिए त पोइ अलॻि अलॻि छो तव्हां अचो मां तोॾे लख लख भेरा सुरां तूं बि मूं ॾे सुर त सही हीअ दिलि छा आहे मां जान ॾियां पर बेदर्दा तूं घुर त सही तुंहिंजे हथनि सां ज़हर पी वेंदुमि पर प्यालो करे ॾे पुर त सही को मसइलो ई न आहे कुझु असां सुरंदासीं कुझु उन्हनि खे सोरींदासीं उन्हनि सां बि ॻाल्हियूं कंदासीं उन्हनि खे बि छॾिबो कोन ॻाल्हियुनि जा दरवाज़ा कॾहिं बि बंदि कोन कबा ऐं हर उन माण्हूअ सां बि ॻाल्हाइबो जेको माण्हू असांजे मसइलनि खे अॻिते ताईं पहुचाईंदो या इन्हनि मसइलनि जे हल लाइ असां सां ॻाल्हियूं कंदो सो पाण सभ खां पहिरीं पंहिंजी ताक़त हिकिड़ी ॾेखारियूं त पाण केतिरा आहियूं ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे दोस्तनि 5वीं तारीख़ ते जेको एहतजाज थिए थो इहो ईअं सम्झो त पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ इनिशिएटिव आहे ऐं इते पाण साबित कंदासीं त पाण केतिरा आहियूं ऐं पाण में सचाई केतिरी आहे हिननि जेको स्कूल ॾिसियो आहे उहा ख़बर न आहे किथे आहे मॉडल स्कूल असांजो आहे त सुठी ॻाल्हि आहे त पाण शहबाज मंडी वारे चौराहे ते गॾु थियूं ऐं उतां गॾु थी इहे जेकॾहिं 400-500 जेकॾहिं लेडीज़ अचनि थियूं त जेकॾहिं उस्ताद पाण गॾिजी पऊं था असां सिंध यूनिवर्सिटीअ जा आहियूं असांजी ओल्ड कैंपस आहे असांजो मॉडल स्कूल आहे असांजो कॉलेज आहे असांजी लॉ डिपार्टमेंट आहे उतां बि असां मुलाज़िम कढंदासीं असां बि उते पहुचंदासीं त पाण बहितरीन अंदाज़ सां हिकिड़ो पंहिंजो इनिशिएटिव वठी सघूं था ऐं पंहिंजे हिन कारवां जी शुरूआत करे सघूं था सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे फैज़ रहबर खां गिनी वठिबो आहे जो सम्झो त ही हक़ आहे असांजो हक़ दुश्मन खां छिनी वठिबो पोइ उन में सभु कुझु जाइज़ आहिनि असां एहतजाज कंदासीं आउं साईं सिकंदर जतोई साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण मुनज़िम नमूने सां पंहिंजी तहरीक जो आगाज़ कनि सुभाणे खां सभिनी स्कूलनि में सभिनी इदारनि में कारियूं पटियूं ॿधाइणु शुरू करे ॾियो उते साईं ज़बरदस्त हिकिड़े ॻाल्हि कई त 1-1 कलाक
पंहिंजा सभु मुलाज़िम गॾु करे पंहिंजे मुख गेट ते बीही ये नारा हणो त बाबा असांखे पंहिंजो डिस्पेटी अलाउंस बि ॾियो, असां तव्हां जेको हीउ नओं सिरिश्तो शुरू कयो आहे पेंशन जो इहो बि तव्हां वापसि कयो, असांजा जेके बि जाइज़ मसइला आहिनि उहे सभु तव्हां असांखे ॾियो, उहे तव्हां जेतिरा बि माण्हू आहियो तव्हां उन प्लेटफॉर्म तां गॾिजी तव्हां उहे एहतजाज कयो ऐं उहे जेके बि तव्हां रिकॉर्डिंग कयो हिते हिकिड़ी पंहिंजी मीडिया सेल तव्हां ठाहियो, उहो तव्हांजो जेको मीडिया सेल जो इंचार्ज हुजे उन खे मोकिलियो ऐं उहे पोस्टूं तव्हां हलायो, उन्हनि खे शेयर करायो। ऐं हीअ जंग जेका आहे सा सच ॿुधायांव सोशल मीडिया जी जंग आहे, हिन चैनल जी जंग आहे जेको साईं जे हथ में आहे, जेका मोबाइल आहे हर माण्हू जे हथ में हिकिड़ो चैनल आहे। हाणे चैनल बि जेके वॾा वॾा आहिनि उहे बि हिननि खे ॾिसी उतां ख़बरूं था खणनि, हितां था खणनि, उन जे करे असांखे इहा पंहिंजी जंग हितां बि खटणी पवंदी ऐं पंहिंजनि इदारनि में वेही कारियूं पटियूं पोइ जहिड़ो तव्हां ॾींहुं रखो सुभाणे खां रखो परीहं खां रखो उहे बदिलियूं पवंदियूं ऐं पोइ तव्हां 5वीं तारीख़ जी तयारी कयो, सुभाणे परीहं खां हिते अची मुख़्तलिफ़ स्कूलनि ॿियनि सां ॻाल्हायो, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हायो ऐं तव्हां पंहिंजो तव्हां इनिशिएट वठो ऐं पोइ वरी उहो करे ऐं तव्हां पंहिंजे हिन जेके बि तव्हांजी कमेटी आहे हिकिड़ो इजलास घुरायो, पोइ वरी ॿियो जेको अॻियां आहे ईअं वधंदा कॾहिं हलंदासीं सखर मां निकिरंदासीं, कॾहिं नवाबशाह मां निकिरंदासीं, कॾहिं हितां निकिरंदासीं ऐं नेठि पंहिंजी मंज़िल माणींदासीं ऐं कराचीअ में हलंदासीं, पोइ मसइलो ऐं पाण पंहिंजा मसइला ज़रूरु वठंदासीं। मूंखे आख़िरी पंहिंजो हिकिड़ो शेर यादि अचे थो जेको उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके माण्हू गदारियूं कंदा आहिनि, गदारनि खे गदारीअ खां सिकंदर साहब गदारनि खे गदारीअ खां वंगारनि खे वंगारीअ खां केॾो झले केॾो झलिजे, जंहिंजो कुझु खण सो मादी आहे, जंहिंजो कुझु खण सो मादी आहे, कंहिंजे कंहिंजे पोयां हलिजे, हेॾा मुंहं ऐं हिकिड़ी डांगी कंहिंजे कंहिंजे मुंहं ते हलिजे, गदारीअ खां वंगारीअ खां मकारीअ खां कंहिंखे झले कंहिंखे झलिजे। सो उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त बाबा सचाई ऐं ईमानदारीअ सां हिननि पोरियतनि जी जदोजहद कयो, असां लमे तव्हां सां गॾु आहियूं। महिरबानी सेवा शहबाज ग्रुप जो चेयरमैन इमदाद मौसू वेठल आहे जेको तव्हां सां गॾु आहे, असां तव्हां सां गॾु। महिरबानी।